हैदराबाद में एमडी केट पारां एंट्री टेस्ट की फ़ी वधाइण ऐं मेडिकल जा पर्चा आउट करण ख़िलाफ़ सिंधी शागिर्द तहरीक पारां ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली की अॻुवाणी सिंधी शागिर्द तहरीक के मरकज़ी सदर नवीद अब्बास कल्होड़ो, मरकज़ी जनरल सेक्रेटरी अली रज़ा जलबाणी, मुख्तियार गांइचो, इरफान लाशारी, सरमद राजपर ऐं ॿियनि कई। हैदराबाद में धरती न्यूज़ के डिस्ट्रिक्ट रिपोर्टर शबीर अबड़ो मूजिब त मुज़ाहिरीन के हथन में बैनर्स ऐं प्ले कार्ड हुआ जिन एमडी केट के शागिर्द दुश्मन फैसलन खिलाफ़ सख्त नारेबाजी भी कई। रैली के खिताब दौरान अगवाणन चयो त टेस्टिंग सर्विस इदारा शागिर्दन जो मुआशी कतलेआम करे रहा आहिनि, छाकाणि त फ़ी शागिर्द ते 200 रुपया ख़र्च करे हू खाउन 8000 रुपया ओगाड़ी पिया कनि, जेका शागिर्दन सां नाइंसाफ़ी आहे। हिननि इहो बि चयो त एंट्री टेस्ट मां अरबें रुपया कमाइण जी लालच में ग़रीब शागिर्दन खे चटा भेटी वारे इम्तिहान खां ॿाहिरि कयो पियो वञे ऐं पैरामेडिकल जे शागिर्दन जा इम्तिहान बि सालनि खां ॼण त अल्तवा जो शिकार आहिनि। अॻवाणनि मूजिब त गुज़िरियल साल मेडिकल जो पर्चो मुबैना तौरु विकिरो कयो वियो हो, जंहिं करे खेनि ख़दशा आहिनि त हिन साल बि किथे पर्चो विकिरो न थी वञे ऐं गुज़िरियल साल वारी टेस्ट के 3 सालनि ताईं क़ाबिल क़बूल करण वारी पॉलिसी भी मेरिट जे लताड़ बराबर है, जंहिं करे गुज़िरियल टेस्टन के रद्द करे हिन साल नए टेस्ट के बुनियाद ते दाख़िला करण सां गॾु एमडी केट जे वधायल फ़ी फौरी तौर घटाई वञे। एहतजाज कंदड़ अॻवाणनि मुतालबो कयो त एंट्री टेस्ट की शफ़ाफ़ियत के यकीनी बणाए मेरिट के बुनियाद ते दाख़िलाऊं कयूं वञनि। कैमरामैन मोहसन अबड़ो सां गॾु शबीर अबड़ो, धरती न्यूज़, हैदराबाद।